कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील इनाम मेमून चयो त मकानी इदारनि जी चूंडनि जे शेड्यूल में देर थी रही है, जंहिं सबब अवाम में बेचैनी है। अञा ताईं इहे माण्हू वेठल आहिनि इलेक्शन कमीशन फौरी तौर शेड्यूल जारी करे। संदन चवणो त 9 मई ते ॿुधायो वियो त जेकॾहिं संदन लीडर खे कुझु थियो त नुक़सान पहुचायो वेंदो। हाणे कुझु माण्हू बयान तब्दील ऐं कुझु पार्टी छॾे रहिया आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त जहिड़ी तरह माण्हुनि खे पीटीआई में आंदो वियो हो, अहिड़ी तरह पार्टी खे छॾे रहिया आहिनि। जिन हमला किया हुआ उनमें पीटीआई जा अगवान संदन पुठियां हुआ। एक शो ऑफ पावर, एक पूरा एक ड्रामा रचाया गया, एक बदमाशी दिखाई गई और उसके बाद वो जितने भी भड़के मारने वाले लीडर अब आप देख रहे हैं, कोई आपको रोते हुए नजर आ रहा है, कोई आपको अफसोस करते हुए नजर आ रहा है, कुछ लोग अपने बयानात बदल रहे हैं, कुछ पार्टियां बदल रहे हैं, कुछ लोग पार्टियां छोड़ रहे हैं। इससे इमरान खान के मौक़िफ़ की सबके सामने आया हो रही है कि इमरान खान का मौक़िफ़ क्या है और लोग कितना उसकी पजीराई कर रहे हैं। जितने भी लोग 2018 से पहले बोरियां भर भर के लाए गए थे, जहाज भर भर के लाए गए थे, उसी स्पीड में लोग पीटीआई को छोड़ रहे हैं। हुन चयो त हू वीडियो में ॾेखारींदा त कहिड़ा कहिड़ा अॻवान हमलनि में मौजूदु हुआ, मिल्कियतनि खे नुक़सान पहुचायो वियो, जिन जी मोटरसाइकिल साड़ी वई आहे। हुकूमत उनखे मोटरसाइकिल वठी ॾींदी, उन जा समूरा पैसा विगुड़नि में मुलज़ जवाबदारनि खां भराया वेंदा। लोगों की मोटरसाइकिल्स जलाई गई हैं, उन सबको सिंध हुकूमत, जो प्राइवेट लोगों की बता रहा हूं आपको, मोटरसाइकिल्स जलाई गई हैं, उन सबको सिंध हुकूमत नई मोटरसाइकिल्स लेकर दे रही है। ये हुकूमत अभी भरेगी पैसे, लेकिन ये मैं बात वाज़ेह करता चलूं, ये सारे पैसे हम इन दहशतगर्दों से भरवाएंगे। संदन चवणो त उहे समूरा एमएनएस ऐं एमपीएस हुआ जेके कराची में 9 मई जी दहशतगर्दी में मुलवस हुआ। उन जो हिसाब केरु ॾींदो? पुलिस वारनि ते तशद्दुद कयो वियो, हाणे उहे रोडनि ते छो न अची रहिया आहिनि? ना वो खाली वर्कर्स थे, पीटीआई के लीडर्स इस पूरे वाकयात के पीछे थे। पीटीआई के जो एमपीएस और एमएनएस हैं, वो इन बेईमाना दहशतगर्दी के वाकयात के पीछे थे। सिंध जे इतलात खाते वारे वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त जहिड़ी तरह मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो वियो, ट्रांसपोर्ट ऐं बसुनि खे नुक़सान पहुचायो वियो, जेको नुक़सान पहुतो उहो ग़रीबनि खे थियो। जहिड़ी तरह दहशतगर्दी कई वई, जंहिं नुक़सान पहुचायो खेनि बख़्श न कयो वेंदो। जिस तरह से बदतरीन दहशतगर्दी की गई, यूनिफॉर्म वालों को, वर्दी वाले पुलिस वालों को आप मार रहे हैं, उन पे हमला कर रहे हैं, क्या आप लोगों को बख्श दिया जाएगा? संदन चवणो त का बि सियासी पार्टी ईअं नाहे कंदी। अहिड़े तरीक़े जी सियासत सां कुझु न थींदो। पार्टी जा माण्हू जेलनि में आहिनि, इमरान खान पाण ॿार ऐं संदसि औलाद पर्रे में आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त इमरान खान इक़्तिदार लाइ माण्हुनि खे इस्तेमालु करे रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ करप्शन जा संगीन केस आहिनि। अदालतुनि में ज़मानतुनि जे आचर बाज़ार लॻल आहे। हिकु मुल्क में हिकु कानून हुअणु घुरिजे। पार्लियामेंट जे हक़ ते धाड़े जो कंहिंखे बि हक़ नाहे। मुल्क वॾा नुक़सान बर्दाश्त करे चुको आहे, वधीक नुक़सान न पहुचायो वञे।